कराची के शराफी ॻोठ पुलिस पारां फैज़गंज वासी पुर ते वशाणु तशद्दुद करे संदसि नाज़ुक उज़वे ते तेज़ाब हारे छॾियो। कराची के शराफी ॻोठ पुलिस लैंड माफिया चवण ते फैज़गंज जे ॻोठ छतर शहर जे रवासी 25 वरनि जे नसीर अहमद पुट मोहम्मद हसन के गिरफ़्तार करे केस दाख़िल करण बाद तशद्दुद कयो। मुतासिर नौजवान कूड़ी FIR मां ज़मानत ते आज़ाद थियण बाद वकील हैदर शर मार्फत कोर्ट में केस दाख़िल करण लाइ पहुची वियो। इन पर्टिकुलर केस में नसीर अहमद शर जे मथां शराफी ॻोठ जेका पुलिस स्टेशन आहे पुलिस पारां ज़्यादती कई वई आहे, ज़ुल्म कयो आहे, टार्चर कयो आहे। इन केस में उनजे मथां न सिर्फ़ु उनजे मथां फिज़िकल टार्चर कयो वियो पर उनजे मथां तेज़ाब हारियो वियो आहे। जेको नौजवानी ॿुधाए रहियो आहे त उनजे मथां केमिकल हारियो वियो आहे। केमिकल उनजे पेट जे मथां, उनजे टंगुनि जे मथां ऐं उनजे नाज़ुक उज़वनि जे मथां हारियो वियो आहे, जेको एंटी टेररिज़म कोर्ट जे अंदरि जेको आहे सो उनजो केस दाख़िल थियण ते। इन मौके ते मुतासिर नौजवान नसीर अहमद शर तेज़ाब हारियल हंधि ॾेखारींदे चयो त हू हिते पूरो कंदो आहे। गुज़िरियल महीने ॻोठ वियल हो त पोयां 3 जून ते लैंड माफिया जे चवण ते फुर जूं 3 FIR दाख़िल कयूं हुयूं, जंहिं बाद 3 जून ते पुलिस गिरफ़्तार करे वई ऐं लैंड माफिया ख़िलाफ़ दाहूं करण ते वशाणु तशद्दुद कयो ऐं नाज़ुक उज़वनि ते तेज़ाब हारे छॾियो। लैंड माफिया सां मिली कूड़ियूं FIR मुंहिंजूं शराफी थाणे ते कटाए मूंखे शराफी पुलिस सां मिली जुली करे मूंखे गिरफ़्तार कयो वियो। उते शराफी थाणे ते मूंखे टार्चर तेज़ाब मथां हारियो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk